तारीख़ गवाह रहंदी त जेॾी महिल सॼी सिंध सरापा एहतजाज हुई, जेॾी महिल सॼी सिंध जे नौजवाननि सां वेसा गाथियुनि मथां वेसा गाथियूं थियनि पियूं, उन टाइम असांजा उहे दोस्त मुमताज़ मौलाई जे गाने जे कॾ पियल आहे। हिते वेठल तक़रीबन दोस्त जेके पंहिंजे उन जाइज़ हक़ जो मुतालबो खणी करे हिते वेठा आहिनि, जेका उन्हनि खां वेसा गाती थी आहे, जेको पास उम्मीदवारनि सां दगा करे उन्हनि जे हक़ जो, उन्हनि जे हिसे जो ऑर्डर के ॿिए खे ॾिनो वियो आहे। अॼु हे सभु दोस्त कारियूं पटियूं अखियुनि खे ॿधी वेठा आहिनि। हालांकि थियण त ईअं घुरिजे आहे त हे कारियूं पटियूं असां उन्हनि खे ॾियूं आहे जेके हिननि जे हक़ ते धाड़ो हणंदड़ आहिनि। हे कारियूं पटियूं त उन्हनि जी अखियुनि ते ॿधल आहिनि, पर तंहिं बावजूद बि हे अलामती जंहिंखे चइजनि त उन्हनि खे ॿुधाइण जो हिकिड़ो तरीक़ेकार दोस्तनि कढियो आहे त बाबा ॾिसो तव्हां अंधा आहियो, छो जो तव्हांखे असांजी महिनत, असांजी जिदोजहद नज़र न आई। हा, हे नौजवान अगरि उमरकोट जा हुजनि हा, अगरि जेकॾहिं इन पासे जा हुजनि हा, त शायदि हिननि सां हक़ इंसाफ़ थी वञे ऐं शायदि हिननि खे बि 30 छा 25 मार्कुनि में बि नौकरियूं मिली वञनि हा। पर बदनसीब हे शहीदनि जे शहर जा आहिनि, हे लाड़काणे जा आहिनि, बिलावल भुट्टे जे तक जा आहिनि। तंहिंजे करे शायदि हिननि जो सभ खां वॾो गुनाह इहो आहे जो हिन मिसकिननि खे उहो हक़ नथो मिले जंहिंजे आहे मुस्तहिक़ आहिनि। मूंसां गॾु हिन सॼी हिन कैम्प खे हारण वारा उहे जेके चवनि त पहिरें ॾींहं खां वठी करे जिदोजहद करण वारा नौजवान भाउ सदाम सांडराणो साहब गॾनि। भाउ, छा मुतालबो आहे तव्हांजो? थोरो असांजे दोस्तनि खे ॿुधायो त तव्हां हिते सभु असांजूं भेनरियूं, असांजा भाइर जेके गॾु बीठा आहियो, तव्हांजो छा मुतालबो आहे, कहिड़ी वेसागाती थी आहे, कहिड़ो धोखो थियो आहे तव्हां सां? थोरो दोस्तनि खे हुन बाबति आगाही ॾियो। जी सही, सभ खां पहिरियों मां जो शुक्रगुज़ार आहियां अदनान साहब, तव्हां असांजो मौक़ूफ़ वठो था। ॾिसो, IBA में जेका PhD JC उस्तादनि जी भर्ती थी आहे, उनमें तालीम खाते में तक़रीबन 97,000 उस्ताद भर्ती थी चुका आहिनि ऐं असां चंद हज़ार रहिजी विया आहियूं। 40+ PhD JST वेटिंग उम्मीदवार 10 खां 12,000 सॼी सिंध में रहिजी विया आहियूं, जंहिंमें लाड़काणे ज़िले जा तक़रीबन 2-2.5 हज़ार उम्मीदवार आहिनि। बिलावल साहब जे तक जा, शहीदनि जे शहर जा। इनकलाबी हिकिड़ी लाड़काणो हिकिड़ी हैसियत रखे थो पाकिस्तान लेवल ते। ऐं साईं सरदार शाह जेको आहे पंहिंजनि इलाइक़नि में त 32-33 उस्ताद जी भर्ती करे छॾिया, फेल उम्मीदवार लोध भर्ती करे छॾियईं, नाहिल। पोइ हिन जे करे असां जेको असांजो ज़मीर आहे उहो असांखे घर में वेहण नथो ॾिए। मुसलसल 400 ॾींहंनि खां सॼी सिंध में सरापा एहतजाज आहियूं। लाड़काणे में बि हुयासीं असां, जनवरी-फरवरी में हिते कैम्प लॻल हुई। मोहतरम जमील अहमद सुमरो साहब असांजी कैम्प ते आया ऐं तमामु बहितरीन कोशिश सां, हुनजी कोशिश सां सिंध असेंबली में स्पेशल कमेटी जोड़ी वई, जंहिंजो एजेंट ऐं बुनियादी मक़सदु इहो हुयो त 40+ PhD JST वेटिंग जो मसइलो हल कयो वञे। पर अफ़सोस सां सॼी सिंध असेंबली असांजी हिमायत कई, पोइ बि सरदार शाह पंहिंजे ज़िद ऐं अना जे फ़ैसिले ते बरक़रार आहे। ग़लति पॉलिसियूं, ग़लति फ़ैसिला ऐं नवां तजुर्बा करे सिंध जी तालीम तबाह करे छॾी आहे सरदार शाह साहब। असां हिन जे करे बिलावल साहब खां मुतालबो कयूं था, खुदारा सिंध जे नौजवाननि सां, न्याणियुनि सां, मज़लूमनि सां, शऊरमंद न्याणियूं ऐं नौजवाननि सां इंसाफ़ कयो, लाड़काणे सां इंसाफ़ कयो। जेकॾहिं तव्हां बिलावल साहब पंहिंजे लाड़काणे सां इंसाफ़ न कंदो, सिंध सां इंसाफ़ न कंदो, त कश्मीर वारनि खे हक़ कीअं ॾींदो, गिलगित वारनि खे हक़ कीअं ॾींदो, ॿियनि सूबनि खे हक़ कीअं ॾींदो? पहिरियों पंहिंजे घर सां त इंसाफ़ कयो। महिरबानी करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजा जाइज़ डिमांड आहिनि। जेकॾहिं असां ॻाल्हियुनि में ग़लति आहियूं, सरदार शाह असां सां टेबल टॉक करे, मां दावा सां चवां थो सॼी सिंध मां 4 माण्हू असांजा कमेटी में शामिल करे असांखे कूड़ो साबित करे सॼी कमेटी जा मेंबर पादर हणनि। असां जाइज़ मुतालबा, नाजाइज़ डिमांड नथा कयूं। असां 32-33 मार्कुनि वारा न आहियूं, असां ग़लति पॉलिसी वारा न आहियूं, असां सिंध जो शऊर आहियूं। कॾहिं बि इहो फ़ैसिलो क़बूल न कंदासीं। ग़लति फ़ैसिला, ग़लति पॉलिसियूं नामंज़ूर आहिनि। ऐं जेकॾहिं 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, चूंडियल नुमाइंदा असांजे एहतजाज जो नोटिस वठी मसइलो नथा कनि, त असांजो ईंदड़ लाइअमल नवंदेरो हाउस, शहीदनि जी मज़ार, इंडस हाईवे ऐं 2 अगस्त ते बिलावल हाउस अॻियां पुरमन धरणो हणंदासीं। जी, अॼु असांखे लाड़काणा प्रेस क्लब जे ॿाहिरां जेका एहतिजाजी कैम्प लॻाई आहे 40+ PhD JST वेटिंग कैंडिडेट्स जी, उनखे अॼु 5हों ॾींहुं आहे। मां सभ खां पहिरियां चवंदुसि त सरदार शाह साहब सभ खां पहिरियां वेटिंग जी पॉलिसी बि पाण ठाही। वेटिंग जी पॉलिसी ठाहे करे सही सभिनी जेके बि 40+ PhD JST वेटिंग कैंडिडेट सभिनी खे ऑफर ऑर्डर मिलंदा। तव्हां मीडिया में ॾिसो, पाण चवे थो त सभिनी खे ऑफर ऑर्डर मिलंदा। उन खां बाद जेतिरा कैंडिडेट पास थिया हुया उहे जेकॾहिं हे भर्ती करना त सभु जो सभु एडजस्ट थी वञे, पूरी सिंध में शायदि अञा सीटूं बची बि पवनि। उन खां बाद में जेका हिन ज़ुल्म कयो असां सां, मेरिट पास नौजवाननि न्याणियुनि सां, 20 खां 25 हज़ार पंहिंजे एरियाज़ में फेल उम्मीदवार। ॾिसो, फेल त फेल हूंदो आहे न, उहो कीअं थो अची सघे मेरिट जी जॻह ते? फेल हूंदो आहे। 20 खां 25 हज़ार हिन उहे फेल उम्मीदवार भर्ती कया। उन खां बाद में 9 महीना इलेक्शन जे दौरान जेको आहे सो हिन असांजो टाइम फ्रीज़ करे छॾियो। जॾहिं हिन 9 महीना टाइम फ्रीज़ कयो, उहो असांखे 9 महीना टाइम त ॾे उहो पंहिंजो, उहा हिकिड़ो हिन अलॻि सां असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कई। उन खां पोइ असांखे स्ट्रगल कंदे हे अॼु 402 ॾींहं थी विया आहिनि। अॼु
402 ॾींहं थी विया आहिनि जंहिंमें मरकज़ी कैंप असांजी कराची प्रेस क्लब ते क़ाइमु आहे, पर इन वक़्तु 402 ॾींहंनि में अॼु ॾींहं ताईं इंसाफ़ न थियो आहे। असांजी हिते डिसंबर में लाड़काणा प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतिजाजी कैंप लॻल हुई, जंहिंमें जमील अहमद सूमरो साहिबु आयो ऐं असांजे मसइले जो नोटिस वरितईं ऐं असांखे यकीन ॾियानी ॾियाराईं त तव्हांजो ही मसइलो मां जेको आहे सो लीडरशिप ताईं पुॼाईंदुसि ऐं असेंबली ताईं पुॼाईंदुसि। इनशाला तव्हांजे लाइ कुझु न कुझु ज़रूरु थींदो। उन खां बाद में असांजे लाइ कमेटी जुड़ी वई ऐं कमेटी असांजे लाइ जोड़ी वई। कमेटी में असांखे 5 खां 6 महीना इंतज़ारु करणो पियो। हिकिड़ी मीटिंग थी, ॿी मीटिंग थी, उन खां बाद में जॾहिं हुनजो डिसीशन थो अचे त उहो वरी बि साॻी मनपसंदी, साॻी मेरिट जो क़त्लेआम ऐं साॻी उहा पंहिंजा नवाज़ी थी थिए। उन में बि साॻियो ई सरदार शाह साहब जेको आहे सो जेका साइंस टीचर्स जे लाइ 11 खां 1200 सीटूं मुख़्तस हुयूं, असांजो कैडर चेंज करे, पीएसटी जेएसटी जो कैडर चेंज करे ऐं उहे सीटूं 8,500 साइंस टीचर्स खे ॾेई छॾियूं। हे काथां जो इंसाफ़ आहे, हे काथां जो कानून आहे? सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, लाड़काणो सरापा एहतिजाज आहे। न बिलावल खे थो नज़र अचे, न तक जे नुमाइंदनि खे थो नज़र अचे त मेरिट सां केतिरो नाइंसाफ़ी ऐं केतिरो ज़ुल्म थियो आहे। उन खां बाद में वरी 5 तारीख़ ते जेको आहे 5 अगस्त ते हिकिड़ी कमेटी जी मीटिंग रखी वई आहे फाइनल, जंहिंमें फाइनल डिसीजन ईंदो। पर असांखे इन सरदार शाह साहब ते को बि यकीन न आहे त हे असां सां इंसाफ़ कंदो, छो त हे असां सां पहिरियां बि ज़ुल्म करे चुको आहे 2-3 दफ़ा। हे असां सां को बि इंसाफ़ न कंदो। असां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त खुदारा ही लाड़काणो तव्हांजो पंहिंजो घर आहे, ये सिंध तव्हांजो घर आहे, पर लाड़काणो तव्हांजो घर आहे। लाड़काणे खे ॾिसो, फोकस कयो हुन ते, सिंध ते फोकस कयो। तव्हां सुठी ॻाल्हि आहे, गिलगित बल्तिस्तान वारनि खे बि नौकरियूं ॾियो, उन्हनि खे इंसाफ़ ॾियो, कश्मीर वारनि खे ॾियो, पर सभ खां पहिरियां पंहिंजो घर हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर सां इंसाफ़ नथा कयो त तव्हां छा उन्हनि सां इंसाफ़ कंदव? खुदारा हिन मसइले जो नोटिस वठो, हिन मसइले खे सीरियस वठो। तालीम जो मसइलो आहे, मेरिट जो मसइलो आहे। जेकॾहिं अॼु तव्हां असां सां इंसाफ़ न कंदो त सुभाणे ही कहिड़ो मैसेज वेंदो? जेको नौजवान नसुल आहे उन ॾे कहिड़ो मैसेज वेंदो? केरु पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾींदो? केरु चवंदो त असांजा नौजवान ऐं नियाणियूं इहे रोडनि रस्तनि ते मेरिट पास करे दरपदर हुजनि? खुदा असांजे मसइले जो नोटिस वठो। जेकॾहिं नोटिस न वरितो वियो त असांजो जेको नेक्स्ट लाइअमल हूंदो, असां उहो नईंदरो में ऐं शहीदनि जी मज़ार जे ॿाहिरि धरणो हणी वेही रहंदासीं। जेकॾहिं उन खां बाद में बि कुझु न थियो त असां इंडस हाईवे ते बि धरणो हणंदासीं ऐं 2 अगस्त ते असां बिलावल हाउस जे ॿाहिरां पुरअमन धरणो हणी वेही रहंदासीं। पोइ असांखे भले तव्हां मारे छॾियो, नौकरियूं न ॾियो असांखे, असां सां इंसाफ़ न कयो, असां सां भला इंसाफ़ कंदे।